काज़ी अमन थाने जी हद विलेज धणीपरतो माछी लग पीरशाह जी मोरी जा रहवासी पुलिस ऐं बासर जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ ह्यूमन राइट्स सेल नवाबशाह पहुची विया। मुंहिंजो नालो आहे निज़ामुद्दीन सोलंकी, जेको साईं पीरशाह जे मोरी ते लॻभॻि धणीपरतो माछी जो ॻोठु आहे, उते साईं असांखे तंग कयो वियो आहे। ज़ुल्फ़कार ॾियारी मूंखे ॿधायो अथसि, 9 ॾींहं जेल में हुउसि, उते कुटरायो अथसि, पूरियूं फ़ाइरूं कराए ज़ोरीअ मूंखे कुटरायो, मूंखे बीहारे पियो त तूं पंहिंजो बीह त चाचो तुंहिंजो कौज़ो मुंहिंजे बनीअ ते कयो वेठो आहे। मूं चयोमांसि ईअं कोन्ह थींदो। उते मुंहिंजे मुंहं ते सूबेदार खे पेशाब ॾिनई त हिनखे पुटु मूंखे कुटरायो बि अथसि। हक़नि जी अपील थो कयां त मूंसां इंसाफ़ कयो वञे, असांखे बेगुनाह कुटरायो थो वञे, केरु बि असांजो धणी साईं नथो थिए। HRJD न्यूज़ सां ॻाल्हाईंदे निज़ामुद्दीन, मंज़ूर अली, अली शेर, मसमात, मूमल माछी जो चवणो हो त बासर ज़ुल्फ़कार ॾारी असांजी ज़मीननि ते नाजाइज़ कब्ज़ो करणु चाहे थो। पुलिस गरी रिश्वत एवज़ संदसि साथारी बणियल आहे। हिननि जो वधीक चवणो त SHO वहीद शेख ऐं काज़ी अमन थाणे जो करप्ट एहलकार मौला बख़्श चांडियो असांजे नौजवान खे घरां खंभे खणी सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो। हिननि इंसानी हक़नि जे तंज़ीमनि, हाई कोर्ट ऑफ सिंध, IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त बासर वॾेरे ज़ुल्फ़कार ॾाहिरी ऐं संदसि वंगारू सकरन पुलिस ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। HRJD न्यूज़ ते इन वक़्त ताईं बसि एतिरो ई। तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJD न्यूज़।